कंबर में नौजवान पोरियत औरताणी आवाज ते हिक जी अगवा वारसन खां 10 लाख रुपया भुंग तलब। गोड शेख जे तक जो रवासी 25 सालन जो नौजवान पोरियत अब्दुल जब्बार चांडियो औरताणी आवाज ते हिक जी अगवा थी वियो। तंगवाणी कर्ज न ॾियण तां बासरन जो घर ते हमलो, ज़ाल मुड़स ते तशद्दुद। गोड ताहिर कोसो जे रवासी गुल मोहम्मद लाशारी रस घर वारी मसमात सूमल लाशारी दाहिंदे चयो त जवाबदारन अली नवाज खोसे, गौस बख्श खोसे, हाकिम खोसे, जफर ऐं कुर्बान खोसे 50,000 रुपया कर्ज वापस न ॾियण तां घर में घिड़ी असां ते लठियोणी सख्त तशद्दुद कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो हॉस्टल फीस में वाद खिलाफ हॉस्टल जे गेट आॾो धरणो, इंतजामिया खिलाफ छिती नारेबाज़ी। सिंध यूनिवर्सिटी में हॉस्टलनि जी री अलाइनमेंट जी फीसन में वाद खिलाफ शागिर्दनि रात धारे में हॉस्टल गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। कराची पुलिस कियामाड़ी में ज़हरीली दंज़ पकड़ण वारे वाक़े जा कारण मालूम करण में नाकाम। सिंध हाई कोर्ट पुलिस के मुकम्मल जांच करे रिपोर्ट 14 ॾींहनि में चालान पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। PS 52 उमरकोट ते नंढी चूंड लाइ शेड्यूल तब्दील करण खिलाफ दरखास्त ते फ़ैसिलो महफूज़। सिंध हाई कोर्ट PS 52 उमरकोट ते नंढी चूंड दौरान शेड्यूल तब्दील करण खिलाफ दरखास्त ते फ़ैसिलो महफूज़ करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट